घोटकी में पीपल्स सेक्रेटरीट ऑफिस घोटकी में डिप्टी इंफॉर्मेशन सेक्रेटरी पाकिस्तान पीपल्स पार्टी जिले घोटकी अब्दुल मजीद लाखो के एजाज में एक तकरीब मुनक़द कई वई, जंहिंमें आगा बिलावल पठान, अब्दुल गनी लाखो, रायब अली घोटो, शौकत लगारी समेत पीपल्स पार्टी के कारकुननि ऐं जियालनि वॾे अंग में शिरकत कई। इन मौके ते तकरीब के खिताब कंदे डिप्टी इंफॉर्मेशन सेक्रेटरी पाकिस्तान पीपल्स पार्टी जिले घोटकी अब्दुल मजीद लाखो चयो आहे त कराची के जलसे में लखनि माण्हुनि शिरकत करे चेयरमैन पीपल्स पार्टी बिलावल भुट्टो ज़रदारी जो इस्तक़बाल कयो। इन चयो त पाकिस्तान पीपल्स पार्टी अवामी पार्टी है जेका अवाम जे हक़नि लाइ जदोजहद करे रही है। पाकिस्तान पीपल्स पार्टी वाहिद पार्टी है जेका गरीबन के हिननि जो जायज़ हक़ ॾियण ते यकीन रखे थी ऐं ताक़त जो चश्मो अवाम के समझे थी। इन चयो त कराची में पाकिस्तान पीपल्स पार्टी तरफा कयल तारीख़ी जलसे जे कामयाबी ते कारकुननि ऐं जियालनि जो शुक्रिया अदा करियां थो। इन चयो त पीपल्स पार्टी हमेशा जमहूरियत जी बहाली लाइ जदोजहद कई है। शहीद ज़ुल्फ़िकार अली भुट्टो ऐं शहीद मोहतरमा बेनज़ीर भुट्टो पंहिंजी जान जी कुर्बानी ॾिनी पर असूलनि ते कॾहिं बि समझौतो नाहे कयो। तकरीब जे आख़िर में सिंध जे मशहूर फनकार अहमद अली कलादी सूफ़ी कलाम ॿुधाए महफ़िल में मौजूद माण्हुनि खे झूमण ते मजबूर करे छॾियो। मज़ीद खबरों और तफसीलात के लिए विजिट करें हमारी वेबसाइट www.awamiNewsHD.com।